बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलामु अलैकुम। सिंध जी ताज़ा तरीन मौसम सूरत सां गॾु मां नूर अली मरी अवां दोस्तनि जी ख़िदमत में हाज़िर। अॼु तारीख़ 8 अप्रैल चौथो महीनो 2025 अंगारो जो ॾींहुं। सिंध में ईंदड़ हफ़्ते जी मौसम जी तफ़सीली रिपोर्ट हिन वीडियो में दोस्तनि खे ॿुधाईंदुसि। वीडियो आख़िर ताईं ज़रूरु ॾिसंदा, असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, पेज खे फॉलो कंदा। हिन वक़्त जे मुताबिक़ अगर ॾिसिजे त ईंदड़ चंद ॾींहं कराची, ठट्टा, नूरियाबाद, थरपारकर, उमरकोट, मीरपुर ख़ासा, नंगरपारकर, छाछरो, खिपरिया, सांघाना, शाहदरपुर यानी विचोली सिंध, जंहिंमें वाही पांडी, अछरोथल, शाहदरपुर, नवाबशाह यानी सखर, लाड़कानो ताईं ईंदड़ चंद ॾींहं ॾखण जूं नॉर्मल त कॾहिं नॉर्मल खां कुझु घटि हवाऊं जारी रहंदा। ऐं ईंदड़ हफ़्ते खखर, लाड़कानो, कंदकोट, कशमोर, जैकमाबाद, पनवाकल, घोटकी, खैरपुर, शिकारपुर, पनवाकल, सेहवन, मोरो ऐं शहरकोट यानी गंबट, खैरपुर, शिकारपुर जे आस पास इलाइक़नि में ईंदड़ हफ़्ते नॉर्मल खां घटि कॾहिं ॾखण त कॾहिं उत्तर जूं हवाऊं जारी रहंदा। ऐं ईंदड़ हफ़्ते मौसम जी यानी बरसात जे हवाले ॻाल्हि कजे त हिन वक़्तु हिकु कमज़ोरी मग़रिबी सिलसिलो बि सिस्टम बलूचिस्तान में मौजूदु आहे, जेको KPK पंजाब खां यानी सिंध जे ओलह वारनि इलाइक़नि खां थींदे गुज़र कंदो, जंहिं सबबु ईंदड़ चंद ॾींहं लोकल एक्टिविटी ककर यानी कुझु ककर बलूचिस्तान मां घाटा हल्का सिंध में दाख़िल थींदा, जंहिंमां ख़ासि बरसाति जो इम्कान न आहे। पर अलबत्ता 9 अप्रैल खां 12 अप्रैल ताईं इन विच में नूरियाबाद, खीलतर, वाही पांडी, सकरंदे, भितशाह, नवाबशाह यानी दादू, मेहर यानी कुझु विचोली सिंध जे इलाइक़नि में किथे हल्की रिमझिम तेज़ हवाउनि सां यानी लोकल एक्टिविटी ककर सां ठही सघनि था। ऐं अछरोथल रेगिस्तानी इलाइक़नि में मुमकिन थी सघे थो। हैदराबाद, मीरपुर ख़ास में किथे किथे ककर ठही सघनि था। नूरियाबाद यानी थानो बोला खान यानी पहाड़ी कुझु रेगिस्तानी इलाइक़नि में लोकल एक्टिविटी ककर, सिंध बलूचिस्तान जे बाज़ार इलाइक़नि में शाहदरकोट, काछू, आई पांडी यानी इन नौशेरा फिरोज़ जे इलाइक़नि में बि किथे किथे लोकल एक्टिविटी ककर सभु ॿिए चंद ॾींहं सिंध में किथे किथे बरसातुनि जा इम्कान थी सघनि था। ख़ासि वॾी सिस्टम या ख़ासि बरसाति जेको सिलसिलो न आहे, अलबत्ता लोकल एक्टिविटी ककर जे करे बरसाति मुमकिन थी सघे थो। वधीक असांजी हिन चैनल खे सब्सक्राइब कंदा, फॉलो कंदा ऐं सिंध में पंहिंजी शहर जी रिपोर्ट कमेंट में पुछा करे सघो था। अल्लाह हाफ़िज़।